अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा छा थींदो। छा रेस बालाजी खान मिठल जे चवण ते मल्हार खे माफ़ करे छॾींदो। छा रोशन हाणे छाजे करे परेशान थींदो। छा मल्हार जो पीउ मल्हार खे मिनतू करे ऐं हितां घर छॾण में मजबूर कंदो। छा शेर दिल हाणे बालाजी खान जे खिलाफ थींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा मिठल ऐं मल्हार जो पीउ रेस बालाजी खान खे मिनतू कंदा। रेस बालाजी खान खे चवंदा त तूं असांजे पुट मल्हार खे माफ़ कर, उन खां ग़लती थी चुको आहे। रेस बालाजी खान चवंदा मिठल मां उन खे कॾहिं बि माफ़ नथो करे सघां। जो हाणे सिर्फ़ हल ई मौत आहे। उनखे जेसीं ताईं मौत नथो ॾियनि तेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून कॾहिं बि न ईंदो। मिठल चवंदा त रेस तूं ईअं न कर, असांजो हिकिड़ो ई पुट आहे। रेस बालाजी खान चवंदा मिठल मल्हार मुंहिंजे माण्हुनि जी बेइज़ती कई, हाणे उन्हनि खे कॾहिं बि माफ़ न कंदसि। जेकर तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां मल्हार खे मुंहिंजे हवाले कयो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रोशन जेको आहे उहो घणो परेशान थी वेंदो। रोशन चवंदो त अगरि जेकॾहिं बालाजी खान जे भाउ गोराम खे नथो माफ़ करे सघे त पोइ हू ज़ालिम मूंखे कीअं माफ़ कंदो। हू त मूंखे हिकु पाणी जो टुक बि नथो ॾिए। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल ऐं मल्हार जो पीउ मल्हार खे मिनतू कंदा त तोखां जल्द जेतिरो थी सघे हाणे तूं रेस बालाजी खान खां माफ़ी वठ, उन खां तूं पंहिंजो ॾोह मञ। जेकॾहिं तूं उन खां माफ़ी न वरितो त पोइ हू तोखे ज़ालिम कॾहिं बि बख़्श न कंदो। मल्हार चवंदो त भले हू मूंखे मारे छॾे, बहरहाल तव्हांजे विच में मां कॾहिं बि न ईंदुसि ऐं तव्हांखे विच में कॾहिं न आणींदुसि। रेस बालाजी खान हिकु ज़ालिम आहे ऐं मां उन ज़ालिम खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाइण पियो चाहियां। छा हू भले असांजे घर में घण असां उन्हनि खे छॾे ॾियूं, ईअं कॾहिं बि नथो थी सघे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जी चाचा शेर दिल खे बार बार सम्झाईंदो ऐं उनजी घरवारी खे बि चवंदो त तूं शेर दिल खे सम्झा। अगरि जेकॾहिं हिन बालाजी खान सां सीनो सायो त पोइ रेस बालाजी खान हिन खे कॾहिं बि माफ़ न कंदो, जो हू हिकु ज़ालिम इंसान आहे। शेर दिल चवंदो चाचा मां ज़ालिम इंसान खे कॾहिं बि जे अॻियां न आहियां झुकंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।